अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों तव्हां एपिसोड ॾिठी ऐं तव्हां इहो सोचे रहिया हूंदो त दुलाब ड्रामे जी हाणे अॻिते कहाणी छा बीहण वारी आहे। दोस्तों वॾी अपडेट ॾींदासीं तव्हांखे हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में बि अचे ऐं का अपडेट सम्झ में बि अचे। हिनखे वीडियो खे 1 मिनट जी वीडियो आहे, पूरो ॾिसंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां जेका गुलपरी आहे उहो त उन जो इहो ई ज़हन आहे त मूंखे भाउ धोखो ॾिनो आहे ऐं उन खे जंहिं टाइम सोडल वठी वियो, सोडल इहा ई ॻाल्हि कई हुई तोखे मां धोखो न ॾींदुसि, मां हिकु चकर तोखे धोखो ॾिनो, दुश्मन जे हवाले कयो, लेकिन हाणे मूंखां बर्दाश्त नथो थिए ऐं तुंहिंजा भाउ तोसां सही नथा हलनि ऐं ज़बान करे फिरी विया आहिनि, दुश्मन जे हवाले करनि था भली करनि। अहिड़े हिसाब सां उन्हनि जी इहा ई माना ॻाण ॿुझ थी जंहिं टाइम उहे निकिता हुया। लेकिन मां ॿुधाईंदो हलां दोस्तो त सोडल इहो कॾहिं न सोचियो त सौट जी इज़त जो छा थींदो। हुन मां तोखे ॿुधाईंदो हलां दोस्तो ड्रामा सीरियल दुलाब में अली ख़ान जो बि घरु सुखियो कोन हलंदो। अली ख़ान जेको ख़ुशि हुयो शुरू में, पर उनखे ख़बर हुई हीअ ज़ोर जी शादी आहे, रत जे मतिलबु हिकिड़ी आई आहे खून भाउ में औरत, इहो घरु सही न हलंदो, न अॻे सोचे छॾियो अली ख़ान बि। बहरहाल मुराद जेको सोचियो हुयो उहो न थियो, मुराद जी जेका सोच हुई उहो सौट पाणी उन ते फेरियो। लेकिन दोस्तों इहो ॿुधाईंदो हलां अॻिते हाणे 3 एपिसोड में जीअं ड्रामे में दाख़िलु थींदो, मंसूर ख़ान जा सिस्टम सॼे चेंज थी वेंदा।